खामा पचा पिंजरा लुछा ऐं लोचा, खामा पचा पिंजरा लुछा ऐं लोचा, तन में तौंस पिरीअ जी पिया न ढापा, जंहिं समुंड मों करियां त सिरकिया ई न थिए। लतीफ़ साईं कहिड़ो न ख़ूबसूरत चयो त जंहिं समाज में असां रहूं था उतां जा माण्हू उन्हनि खे तन में तौंस किन खे एतिरी थिए थी जो सभु कुझु हासिल करण खां पोइ बि हू शयूं सिखण ऐं नयूं शयूं ॿुधण लाइ तयारु आहिनि ऐं हू उन शइ जे पोयां हमेशह रहनि था। मिसाल तौरु असां वटि कुझु माण्हू अहिड़ा आहिनि जेके हिन वक़्तु बि किताब बि पढ़नि था त मुसलसल माण्हुनि सां राब्ते में रहण जे बावजूद बि हुननि जे तन मां तौंस घटि नथी थिए। इहा साॻी ॻाल्हि जॾहिं विलियम चिटिक जी बायोग्राफी लिखियलु आहे मौलाना रूमी ते ऐं तबरेज़ ते, जॾहिं हू चवे थो द ओनली फ्रूट ऑफ माई लाइफ इज़ नॉट मोर देन 3 वर्ड्स, आई वॉज रॉ, आई वॉज कुक्ड, आई वॉज बर्न्ड। त हाणे इहा जेका तन में तौंस आहे, अॼु उन तौंस जे असां हिकु अहिड़े माण्हूअ खे घुरायो आहे जंहिंखे सभु कुझु हासिल थी वञण खां पोइ बि नयूं शयूं सिखण ऐं नयूं शयूं पढ़ण जूं अञा ताईं उहा सलाहियत आहे ऐं हू मुसलसल किताबूं पढ़नि था ऐं नयूं शयूं सिखनि बि था। असां अॼु पंहिंजे हिन हमसरी अदबी रिहाण में जंहिं शख़्सियत खे मदऊ कयो आहे उहे कंहिं बि तारुफ़ जा मोहताज न आहिनि। अॼु जेका शख़्सियत असां वटि आई आहे तिन जो तारुफ़ आहे डॉक्टर अदनान मुनीर साहब, जेके हींअर एडिशनल डिप्टी कमिश्नर आहिनि जामशोरो में, हू पंहिंजी ड्यूटी सर अंजाम ॾेई रहिया आहिनि। पाण डॉक्टर अदनान मुनीर साहब खे वेलकम कंदासीं ऐं उन सां गॾोगॾु मुंहिंजो सुवालु हूंदो डॉक्टर अदनान साहब खां त असांखे ॿुधाईंदा पंहिंजी जेका एजुकेशनल बैकग्राउंड आहे त हुननि बुनियादी तालीम किथां हासिलु कई, उन खां पोइ यूनिवर्सिटी खां पोइ MBBS वारो सफ़र, मेडिकल ऑफिसर वारो, ऐं उन खां पोइ जेको हुननि CSS वारो अटैम्प्ट आहे उनखे कीअं टैकल कयो, ऐं उन खां पोइ असां किताब ते ईंदासीं जेको किताब अॼुकल्ह हू पढ़ी रहिया आहिनि। अदनान साहब तव्हांखे भली कार हमसरी अदबी रिहाण में। Thank you, Mansoor. First of all, I would say that I'm very grateful to you for such a wonderful introduction. तव्हांजी महिरबानी, तव्हां एॾो बहितरीनु तारुफ़ करायो मुंहिंजो। मुंहिंजी जेका एलिमेंट्री एजुकेशन आहे या जेका इब्तिदाई तालीम आहे उहा मुंहिंजे ॻोठ मां आहे, ॻोठ हाजी वलीद तुनिया मां, ऐं मुंहिंजी जेका हायर सेकेंडरी तालीम आहे उहा बि मां पंहिंजे शहर नौशहर फिरोज़ मां हासिलु कई। उन खां पोइ आउं MBBS मेडिकल एजुकेशन जे लाइ डाउ यूनिवर्सिटी में एडमिशन वरिती ऐं MBBS पूरी करण खां पोइ मेडिकल ऑफिसर सिलेक्ट थियुमि सिंध गवर्नमेंट में। कुझु महीना करण खां पोइ आउं प्रोविंशियल सिविल सर्विसिस जो इम्तिहान ॾिनो PCS जो, ऐं अल्हम्दुलिल्लाह पहिरें अटैम्प्ट में क्वालिफाई कयो, ऐं उन खां पोइ आउं PMS में एलोकेट थियुमि, ऐं नाउ आई एम वर्किंग एज एडिशनल डिप्टी कमिश्नर 2 इन जामशोरो। हिन असांखे मुख़्तसिर तारीफ़ मां हिकिड़ी शइ त आग़िज़ थी वई त असांजा कुझु स्टूडेंट अहिड़ा आहिनि, इवन मुंहिंजा क्लासमेट्स अहिड़ा हुआ जिन 7 साल हिन सफ़र में लॻाया, पर उनजे बावजूद बि सिर्फ़ु चंद ई असांजा दोस्त CSS या PCS क्वालिफाई करे सघिया आहिनि। हाणे अॼु इहो अदनान साहब खां सवालु कंदासीं त इन जे पोयां कहिड़ा कारण आहिनि जो असांजो सिंध ऐं बलूचिस्तान जो ॿारु 7 साल हिकिड़ी फील्ड ते लॻाए थो ऐं उनजे बावजूद बि उहो क्वालिफाई नथो करे सघे। साॻियो ई एग्ज़ाम जेकॾहिं पंजाब जो ॿारु आहे त एटलीस्ट मतिलबु उनखे हार्डली 7 मंथ्स लॻनि था उहो एग्ज़ाम क्वालिफाई करे थो वञे। त इन जे पोयां कहिड़ा बुनियादी कारण आहिनि? अच्छा मंसूर, इन में ईअं आहे जो ईअं न आहे त पंजाब जो जेको कैंडिडेट आहे या एस्पायरेंट आहे उहो 6-7 महीननि जे अंदरि जेको आहे CSS करे थो वञे, ज़रूरु उनखे बि टाइम लॻे थो। ऐं असां इहो न चवंदासीं त ॿिन्ही जे जेको क़ाबिलियतुनि में डिफरेंस आहे, ईअं न आहे। बेसिकली असांजा ॿार ॾाढा कॉम्पिटेंट आहिनि, असांजा स्टूडेंट एस्पायरेंट्स ॾाढा कॉम्पिटेंट आहिनि, पर उहो माहौल, उहो इन्वायरमेंट, उहो जेको एजुकेशनल जेको आहे पंहिंजो स्टेटस जेको आहे उन जो हिकिड़ो वॾो डिफरेंस आहे। असां वटि जेका प्राइमरी सेकेंडरी ऐं टर्शरी एजुकेशन आहे उहा थोरी जेका आहे पंजाब खां पुठिते पियल आहे। इहो रीज़न आहे, ऐं ॿियो को ख़ासि रीज़न न आहे। असांजा बि जेके छोकिरा आहिनि, जेके स्टूडेंट आहिनि, कॉम्पिटेंट आहिनि, ॾिसो असां वटि जेके आहिनि नियाणियूं जेकियूं उहे CSS कनि पियूं, काफ़ी मिसाल तव्हांखे मिलंदा जिन जेको आहे बेराड़ी मां जेको आहे एजुकेशन हासिलु करे जिन CSS कई आहे। मसइलो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तालीमी तदरीसी सहूलियतुनि जो आहे, ऐं इहो मसइलो न आहे, क़ाबिलियत जो मसइलो न आहे। 6 महीना 7 महीना सिर्फ़ु या साल उन्हनि खे इन जे करे लॻे थो त उन्हनि जो जेको एजुकेशन जो एनवायरमेंट आहे उहो असां खां बहितर आहे।
ऐं असां वटि वरी जेको आहे तदरीसी अमल थोरो पुठिते पियल आहे स्पेशली जेको आहे बैकवर्ड जेका एरिया आहे असांजी बाक़ी अदरवाइज़ वी आर एट पार विद देम ऐं असांजा बलूचिस्तान जा जेके दोस्त आहिनि दे आर ऑल्सो एट पार विद देम ऐं जॾहिं असां फील्ड में ईंदा आहियूं त को अहिड़ो ख़ासि डिफरेंस कोन ईंदो आहे न ई प्रोविंशियल ब्यूरोक्रेसी जो ईंदो आहे पंहिंजो जेको फीडरल सां गॾु न ई फीडरल ऐं प्रोविंशियल ब्यूरोक्रेसी में का अहिड़ी का शइ ज़ाहिर थींदी आहे त ॿिन्ही में को वॾो डिफरेंस आहे ॿई जेके आहिनि क़ाबिलियत सां भरपूर आहिनि ऑल राइट मतिलबु वरी बि हिन ॻाल्हि मां असां इहो अख़्ज़ कयोसीं त असां वटि जेको एजुकेशनल स्टैंडर्ड आहे उन ते असांखे वर्कआउट करण जी इंतिहाई ज़रूरत आहे जेका असांखे करणी आहे ऐं पंजाब में ऐं सिंध जे एजुकेशन में डिफरेंस आहे इन ते ई असांखे वर्कआउट करिणो आहे अदरवाइज़ इहो साॻियो ई असांखे टाइम पीरियड लॻी वेंदो ऐं इन शइ ते असां इहो सोचणु खपंदो मुनी साहब जेके अॼु किताबु पढ़नि पिया अॼुकल्ह उहो आहे यू कैन विन सेल्फ हेल्प जो किताबु आहे शिव खैराज साहब जो ऐं हिन किताब ते जेको हिंदुस्तान में क्रिटिसिज़म हलियो उनखे छॾे करे पाण ॿियूं शयूं जेके पॉज़िटिव हिन में आहिनि उन्हनि ते ॻाल्हाईंदासीं क्रिटिसिज़म इहो हलियो किताब ते त हिन में काफ़ी शयूं जेके आहिनि उहे शिव प्लेजराइज़ कयूं आहिनि ऐं नेक्स्ट एडिशन जेको हुनजो पब्लिश थियो उन में उहे हुन शयूं एक्सक्लूड करे ऐं बाद में नेक्स्ट एडिशन आयो ऐं उहे शयूं न ॾिनियूं हुयूं पर पोइ बि अॼु ताईं इहो हिंदुस्तान में डिस्कशन हिन किताब ते हले थो सो जेको मुंहिंजो पहिरियों सुवालु आहे हिन किताब में पॉज़िटिव एटीट्यूड ते तमामु घणो राइटर लिखियो आहे हुनजो चवणु आहे त पॉज़िटिव एटीट्यूड डिटरमिन्स एल्टीट्यूड त हुनजो इहो ई चवणु आहे त ॿ माण्हू आहिनि उहे जॾहिं फेस कनि था का बि हार्डशिप लाइफ जी त हुननि ॿिन्हिनि जो सिचुएशन खे टैकल करण जो तरीक़ो डिफरेंट आहे हाणे हिकिड़ो पॉज़िटिव एप्रोच सां हुनखे कहिड़े नमूने सां टैकल करे पियो ऐं ॿियो नेगेटिव एप्रोच सां उहो हुनखे कीअं टैकल करे थो इहो अदनान साहब ॿुधाईंदा असां मंसूर इन ते ॻाल्हाइण खां पहिरियों मां शाह साईं जो हिकिड़ो शेर आहे मूंखे इन बुक पढ़णु वक़्तु बि यादि आयो ऐं काफ़ी जॻहनि ते मां उहो पढ़ंदो बि आहियां लतीफ़ सरकार चए थो सदायती सबका बुख न बासे का जई तेई ज़ात जी जुंबिश नाहे जा मूं सां हले सा जा जी वठो न करे त इंसान जॾहिं कंहिं काविश ते जॾहिं कंहिं मक़सद खे हासिलु करण लाइ निकिरंदो आहे या कंहिं बि नंढो हुजे या वॾो मक़सदु त मक़सदु आहे ऑब्जेक्ट त ऑब्जेक्ट आहे उनखे हासिलु करण लाइ निकिरंदो आहे त उन वटि सेल्फ डिटर्मिनेशन जेका आहे उहो हिकिड़ो वॾो इम्पॉर्टेंट एलिमेंट हूंदो आहे उनजे अचीव करण लाइ उनखे हासिलु करण लाइ किताबु जेको यू कैन विन शिव खेरा ज़रूरु हुन ते क्रिटिसिज़म आहे कंहिं हद ताईं पर उन मां जेको असां सबक़ु हासिलु कयूं था उहो सभ खां वॾो में वॾो सबक़ु आहे परसेप्शन एटीट्यूड इंसान ते मुसीबतूं ईंदियूं रहंदियूं आहिनि ऐं शागिर्द तकलीफ़ खां दोचार हूंदा आहिनि हर वक़्तु को न को मसइलो हूंदो आहे कॾहिं फाइनेंशियल इशूज़ हूंदा आहिनि कॾहिं डोमेस्टिक इशूज़ हूंदा आहिनि असांजा काफ़ी दोस्त वरी विच ते CSS छॾे वेंदा आहिनि PCS छॾे वेंदा आहिनि MBBS इनफैक्ट कंटिन्यू न करे सघंदा आहिनि काफ़ी मसइला हूंदा आहिनि पर उन में ॾिसो परसेप्शन इहा आहे त तव्हां वटि को बि अहिड़ो मसइलो अचे थो तव्हां उनखे पॉज़िटिव खणी था हलो या नेगेटिव खणी था हलो उन मां मायूसी था वठो या उन मां को मुस्बत पहलू था वठो त तव्हां अंग्रेज़ी में ॿुधो हूंदो व्हेन लाइफ थ्रोस लेमन यू मेक इट लेमनॉइड त उन मां फ़ाइदो हासिलु करिजे अपॉर्चुनिटीज़ एक्चुअली प्रॉब्लम्स हिकिड़ा अपॉर्चुनिटीज़ हूंदियूं आहिनि जिन खे माण्हुनि खे तलाश करणो हूंदो आहे ऐं हिन में जेको एटीट्यूड आहे उहो बेसिकली प्रिंसिपल एलिमेंट हूंदो आहे या तव्हां ॾिसो त बुनियादी जुज़ो हूंदो आहे कंहिं शइ जो कंहिं शइ ते तव्हां ते को असरु पवे थो उनखे तव्हां कीअं था वठो उनखे फ्रस्ट्रेट थी ऐं तव्हां उन खां मायूस थी हलिया था वञो तव्हां तारीख़ ॾिसो एपर्थिड मूवमेंट ॾिसो फ्रीडम मूवमेंट ॾिसो तव्हां मतिलबु दुनिया में वॾे में वॾियूं तव्हां जेको आहे कामयाबियूं हासिलु कंदड़ क़ौमूं ॾिसो माण्हू ॾिसो उन्हनि सां काफ़ी मसइला हुया ऐं ईअं फॉर एग्ज़ाम्पल तव्हां को बि अहिड़ो वॾो मिसाल खणी ॾिसंदो न तव्हांखे ॾिसंदो त हुन में हू अधु ते छॾे वञे त शायदि उहो उन वक़्तु सुखी रहे पर हुन नालो जेको आहे बका न कंदो त लाज़मी आहे परसेप्शन आहे ॾुखियनि मामलनि खे पॉज़िटिवली वठिणो आहे ऐं उन मां ई जेको आहे सक्सेस या कामयाबी हासिलु थींदी ऑल राइट मतिलबु पॉज़िटिविटी इज़ द बेसिक एलिमेंट ऑफ दिस बुक मतिलबु जेकॾहिं अगरि तव्हां वटि पॉज़िटिव एटीट्यूड आहे त यू कैन विन जेकॾहिं अगरि इहो हीअं सम्झिजे त मिसाल हाणे हिन खां पोइ जेको ॿियो पहलू आहे उहो हिन में मोटिवेशन जो आहे जीअं अदनान साहब ॿुधायो
त जॾहिं असांखे पीक्स एंड पेल्स ऑफ लाइफ अचे पियो या के बि हार्डशिप्स असां फेस कयूं था त असां उनखे उते ई छॾे था ॾियूं ऐं पंहिंजे हुन स्ट्रगल में वधीक नथा वधी सघूं। जीअं लतीफ़ साईं जो शेर बि पढ़ियो, सदाए थी सबका बक न बासे का जई तेई जात जी जुंबिश नाए जा मूंसी हले साजा जी मिठो न करे। त चवण जो मक़सदु त जॾहिं असां सां इहा कंडीशन थिए थी ऐं असां पंहिंजो जी मिठो करे था विझूं त पोइ कॾहिं असांखे अहिड़ी मोटिवेशन जी ज़रूरत पवंदी आहे। कुझु कैरेक्टर असांजे लाइ ॾाढो पॉज़िटिव किरदारु अदा कंदा आहिनि ऐं पोइ असां इहे पीक्स एंड पेल्स न ॾिसंदा आहियूं ऐं असां पोइ वरी अॻिते वधी पवंदा आहियूं। त अदनान साहब खां पुछंदासीं त उहा अहिड़ी कहिड़ी मोटिवेशन आहे, उहे कहिड़ा कैरेक्टर्स आहिनि जेके असांखे मोटिवेट करे सघनि था ऐं कहिड़ियूं शयूं असांखे मोटिवेट करे सघनि थियूं। इवन इन बुक में बि आहे मेंशन त असां वरी पाण खे हिकिड़े नए सफ़र ते शुरू कयूं, जितां असां पाण खे रोकियोसीं वरी उतां शुरू कयूं त असां इहा शुरूआत कई छो हुईसीं। मंसूर ॾिसो, मोटिवेशन जेको आहे उहो इंटरनल हिकिड़ो इंसानी जेको आहे जज़्बो हूंदो आहे ऐं इंसानु या त इंस्पायर थींदो आहे कंहिं शख़्सियत खां, कंहिं मूमेंट खां, कंहिं इवेंट खां, ऐं उहो इवेंट जेको आहे उहो कंटिन्यूअसली उन जी जेका अंदर जी जेका बाहि आहे उनखे भड़काईंदो रहंदो आहे, इग्नाइट कंदो रहंदो आहे। ऐं बग़ैर मोटिवेशन जे तव्हां वटि चाह हुजे, उत्साह हुजे, पर तव्हां उहो जेकॾहिं उन में मोटिवेटेड न आहियो ऐं कंहिं वक़्त खां पोइ तव्हां उहा शइ छॾे था वञो त उहो हासिलु न करे सघंदो। मोटिवेशन लाइ लाज़मी आहे त इंसानु पंहिंजे पाण खे बार बार उहो यादि ॾियाराए, बार बार उहो दिलासो ॾियाराए, खणी कूड़ो ई सही, त मां कामयाबी हासिलु करे सघां थो। ऐं जेकॾहिं अंदरि मां हुनखे बार बार इहो आवाज़ु आयो त तोखे कोई शिकस्त नथो ॾेई सघे त हू ज़रूरु जेको आहे कामयाबी हासिलु करे सघे थो। मां हिन में हिकिड़ो एड कंदो हलां त तव्हां अगरि किताबु ज़ाविया पढ़ियो हुजे, उन में इशफ़ाक़ अहमद हिकिड़ो किसो ॿुधाईंदो आहे, चवंदो आहे त मां पंहिंजे फ़ाज़िल साहब सां गॾु हिकिड़े मेले में घुमणु वियुमि त मेले में हिकिड़ी हाथी हिकिड़े नंढड़े जेको आहे काठी सां या लकुड़ सां ॿधल हुई, त हिकिड़ी वॾी हाथी। त इशफ़ाक़ अहमद पंहिंजे वालिद साहब खां पुछंदो आहे त भला हीअ हाथी त हिनखे यकदमि कढी ॿाहिरि उछलाए सघे थी ऐं घुमी फिरी बि सघे थी, भॼी बि सघे थी, आज़ादु थी सघे थी, त बहितर इहो लफ़्ज़ आज़ादु थी सघे थी, पर ईअं नथी करे छो? त रीज़न इहो आहे त हुनखे इहो ॿुधायो वेंदो आहे हाथी जॾहिं नंढी हूंदी आहे, जॾहिं उहो बछड़ो हूंदो आहे त उहो ॿधिजी वेंदो आहे उन सां काठी सां, ऐं पोइ हुनखे ज़हन में उहा ताक़त, उहा सघ न हूंदी आहे त उनखे कढी सघे, ऐं उहा ताक़त, उहा जेका जुरत, उहा आख़िर ताईं हुन में न रहंदी आहे। त उहा जेका उन काठीअ सां या कंहिं जाइ सां ॿधल आहे, कंहिं शइ सां ॿधल आहे, त हुनखे उखाड़े सघे। हालांकि हुनखे ताक़त, फिज़िकल ताक़त हूंदी आहे, पर उहा मेंटल ताक़त न हूंदी आहे। त मां इहो चाहींदुमि त असां जेको ज़हनी जमूद आहे, जेको दिमाग़ ज़हनी असांजी ग़ुलामी आहे, फ्रस्ट्रेशन आहे, उन मां आज़ादी हासिलु कजे। उनखे उन लाइ हिकिड़ो किताबु आहे मैन्स सर्च फॉर मीनिंग, हिकिड़ो बहितरीनु किताबु आहे विक्टर ई फ्रैंकलिन जो, जंहिंमें उहो ज़िंदगी खे माना ॾियणु ऐं ज़िंदगी में उत्साह पैदा करणु, मोटिवेशन करणु। नौजवान अगरि इन्हनि किताबनि खे पढ़ंदा त उन्हनि में मुस्तक़िल ज़हनी जमूद आहे जेको हिन समाज जे अंदरि या कुझु माण्हुनि जे अंदरि, उहो टुटी पवंदो ऐं हू जेका ज़हनी ग़ुलामी आहे, ज़हनी फ्रस्ट्रेशन आहे, उन मां ॿाहिरि निकिरी ईंदा। ज़बरदस्त। त ही जेको हिन तमामु ज़बरदस्त मोटिवेशन असांखे मिली त इंटेलेक्चुअल सर्विट्यूड में असांखे वधीक टाइम नाहे ज़ाया करिणो ऐं असां पंहिंजो पाण खे ज़हनी जमूद मां आज़ादु करे, जीअं अयाज़ चयो न त ए काश इहो तूं ॼाणी आहे आज़ादु फ़िज़ा छा थींदी आहे, त असांखे हुन आज़ादु फ़िज़ा में जीअणो आहे ऐं असां नौजवान ई इहा शइ करे सघूं था। ऐं उहो कंहिंसां थींदो? उहो हिननि किताबनि सां थींदो। जीअं अदनान साहब असांखे हिकिड़ो ॿियो रेफरेंस ॾिनो ऐं ॿियो असांखे किताबु पढ़ण लाइ मिलियो। हाणे असांजो आख़िरी जेको सवालु आहे उन करण खां अॻु में उहो आहे मैसेज नौजवाननि जे लाइ अदनान साहब जेको ॾींदो, उन खां अॻु में हिकिड़ो मुंहिंजो आख़िरी इहो सवालु आहे त जामशोरो में जेका हींअर ड्यूटी सरअंजाम ॾेई रहिया आहिनि अदनान साहब, उन मुतालिक़ हुननि खे कहिड़ियूं हार्डशिप्स फेस करणी पवंदियूं ऐं उन्हनि खे कीअं टैकल कनि था, थोरो हुन ते रोशनी विझनि त छो त हू हिन वक़्तु उन्हनि माण्हुनि सां ऐं उते जे लोकल हालातुनि सां अटैच आहिनि, त उहो असांखे सम्झाए सघंदा सुठे नमूने सां। मंसूर, जामशोरे में ई मुंहिंजो ॿियो सफ़र आहे। पहिरियों सफ़र मां हिते तालका एजुकेशन ऑफिसर कोटली रहियुमि ऐं
शायदि उहो सफ़र अञा ॾुखियो हुयो मौजूदा सफ़र खां। तालीम जे लाइ जेको चाह हुयो तालीम जी बहितरी लाइ, सुबुह जो सवेल उथणु, स्कूल विज़िट करणु ऐं टीचरनि सां गॾिजी शागिर्दनि सां ऐं काफ़ी मामलनि ते गुफ़्तगू करणु, तालीमी मयार ॾिसणु ऐं उन्हनि खे उत्साह ॾियणु, हिकिड़ो बहितरी जो कम सां गॾु हिकिड़ो मुंहिंजो पंहिंजे चाह जो कमु हुयो। ऐं उन में ज़रूरु ॾुखियाइयूं आहिनि ऐं असां वटि फिज़िकल जेको स्कूल इंफ्रास्ट्रक्चर आहे उन जा बि इशूज़ हुया ऐं ॿिया मसइला बि हुया, पर हर मसइलनि जो हलु आहे। मुंहिंजे ख़्याल सां मौजूदा जेको पोस्टिंग आहे मुंहिंजी, उन में बि काफ़ी मसइला आहिनि, पर इहे मसइला हल करणु असांजा पंहिंजा जेके आहिनि इहे ज़ाती क़ाबिलियत जो हिकिड़ो हिसो आहिनि, प्रोफेशनलिज़म जो हिकिड़ो हिसो आहिनि ऐं कोशिशि इहा ई रहे थी त ऑफिस जा दरवाज़ा आवाम जे लाइ खुलियल हुजनि ऐं बहितर खां बहितर सर्विस ऐं क्विक सर्विस प्रोवाइड कई वञे आवाम खे। सही। त हाणे जेको असांजो आख़िरी सुवालु आहे उहो इहो ई आहे त यूथ खे हिन पेसिमिज़म खे छॾे करे कीअं ऑप्टिमिज़म तरफ़ वञणु खपे, ऐं हीअ जेका होपलेसनेस आहे असांखे नाउमीदी आहे, इन नाउमीदीअ खे कीअं छॾिणो आहे, इन नाउमीदीअ ते अदनान साहब असांखे मोटिवेट कंदा ऐं ॿुधाईंदा त यूथ खे छा करणु खपे। नाउमीदी त कुफ़र आहे ऐं मां न चवंदुमि त को इंसानु जेको आहे किथे बि पंहिंजो पाण खे जेको आहे नाउमीद करे। ऐं जीअं मां पहिरियां चई चुकुमि त यू कैन विन जेको किताबु आहे, या मैन सर्च फॉर मीनिंग, विक्टरी फ्रैंकलिन जो किताबु, जंहिंमें ज्यूस सां जेका नाइंसाफ़ी थी जर्मनी, नाज़ी जर्मनी में, त उन दौर में बि उहे माण्हू जेके आहिनि उतां निकिरी आया। जापान आहे, जाम मिसाल आहिनि ऐं शख़्सियतुनि जा बि मिसाल आहिनि। ऐं ॿियो त छॾियो रसूलुल्लाह करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पंहिंजो मिसाल आहे, जिन में हू जेको आहे ताइफ़ खां जेका उन्हनि खे तकलीफ़ूं हासिलु थियूं, बाद में उन्हनि अबू सुफ़ियान खे जेको आहे आम माफ़ी ॾिनी। इन खां वठी दुनिया में हज़ारे मिसाल मिलंदा, पंहिंजे इर्द गिर्द मिसाल मिलंदा। असां पाण हिकु मिसाल आहियूं त असां तालीम जेका तदरीसी अमल आहे सॼो ॿेराड़ी में हासिलु कयोसीं, कीअं असां PCS क्लियर कईसीं ऐं हिते वेठल सभु दोस्त ऐं असांजे इर्द गिर्द वारा माण्हू सभु तव्हांखे उत्साह ॾींदा। नाउमीदी कुफ़र आहे, माण्हू डिटरमाइंड रहे, मोटिवेट रहे ऐं सेल्फ मोटिवेशन जेका आहे उहा हिकिड़ी वॾो इम्पॉर्टेंट एलिमेंट आहे। पंहिंजो पाण खे उत्साह ॾियाराए, चाह ॾियाराए, त जीअं चए थो मतां खां मूसी हले अॻियां राव बीजे रुञ, मतां मरे वञे ॾींहुं पारातो पुनल खे, छा लतीफ़। त राव ऐं रुञ त ॿिन्ही जॻहियुनि ते आहे, पोइ इंसानु उन राव खे टोड़ींदो, रुञ खां अॻिते निकिरंदो, पोइ ई उनखे मंज़िल मक़सूद मिलंदी। त दोस्तनि सां इहो आहे त डिस्पेयर में न वञनि ऐं कामयाबी उन्हनि जा क़दम चुमंदी, बसि हू मोटिवेटेड रहनि। ऐं जेकॾहिं CSS न त उहो पंहिंजे प्रोफेशनल जेका उन्हनि जी डिग्री आहे उन में कामयाबी हासिलु कंदा, पर ट्राई टू बी एट होम इन जेका तव्हांजी फील्ड आहे उन में तव्हां कोशिशि कयो। जेकॾहिं CSS PCS नथी थिए, को वॾो मसइलो कोन्हे, को ब्यूरोक्रेसी खां अलावा बि दुनिया आहे ऐं उन ई दुनिया में पंहिंजो मक़ाम ठाहिणु तव्हांजो मक़सदु हुअणु घुरिजे। थैंक यू सो मच अदनान साईं, तव्हां जूं तमामु मोटिवेटेड ॻाल्हियूं ॿुधी। उमेदु आहे त लतीफ़ साईं जे हिन चवाणीअ ते त नाउमीदी आजको, सो असांखे हाणे हिन आजपे तरफ़ वधिणो आहे ऐं नाउमीदी छॾणी आहे। हाज़िर थींदासीं ॿिए दफ़े कंहिं ॿिए महिमान सां। तव्हां सभिनि जी वॾी महिरबानी।